आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त एटमी माहौल में पाकिस्तान ऐं भारत विच में जंग जी गुंजाइश न आहे। नंढड़ी अगराई जो बि फ़ैसिला ते जवाब ॾिनो वेंदो। रिवायती मैदान में कामयाबी वांगुरु पार्टिसरी मुल्क जी हर रियासती प्रॉक्सी खे मिटी में मिलाईंदा। पाक फौज मुक़दस धरती जो 1 इंच बि दुश्मन हवाले थियण न ॾींदी। ॿीहर अगराई कई वई त भारत जी जोग्राफियाई हिफ़ाज़त तसवर खे हमेशह लाइ ख़त्म कयो वेंदो। दुश्मन पंहिंजा किरियल मक़सद हासिल करण लाइ अवामी हथियारबंद फौज में इख़्तिलाफ़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहे। क़ौम इस्लाम जी ग़लति तशरीह कंदड़ दहशतगर्दनि साम्हूं न झुकंदी। हक़ जी जंग में पाक फौज दुश्मननि खे शिकस्त ॾेई क़ौम जो नओं एतमाद हासिल कयो। अफ़गान तालिबान खे पाकिस्तान में हमला कंदड़ प्रॉक्सीज़ खे लगाम ॾियणु घुरिजे। अफ़गानिस्तान जे माण्हुनि खे सलाह आहे त तशदुद बदिरां गरियल सलामती जी चूंड कनि। पाकिस्तान खे चीन सां स्ट्रेटेजिक दोस्ती ते फ़ख्रु आहे। अमरीका सां वधंदड़ लाॻापा ॿीहर मुतहरिक करणु हाकारी अॻभराई आहे। केतिरनि ई आलमी तकरारनि दौरान अमन क़ाइमु करण लाइ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे स्ट्रेटेजिक लीडरशिप साराह जोगी आहे। सफ़ारती मैदान में पाकिस्तानी मुसलसल कोशिशुनि गज़ा में अमन लाइ क़दमनि खे अॻिते वधाइण लाइ अहम किरदारु अदा कयो। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में पासिंग आउट परेड जी पुरवकार तक़रीब। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी शिरकत। भारत पाकिस्तान तां शिकस्त क़यामत जे ॾींहं ताईं यादि रखंदो। पाकिस्तान मुआशी इस्तेहकाम सफ़ारती कामयाबी जो नओं मिसाल क़ाइमु कयो आहे। मुल्की मईशत जा समूरा इशारा बहितरी तरफ़ वञी रहिया आहिनि। पाकिस्तान खे दिफ़ाई मैदान में भारत ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी मिली आहे। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर भारत ख़िलाफ़ जंग में अहम किरदारु अदा कयो। पाकिस्तान खे ख़्वाबनि जी हक़ीक़त बणाइणो आहे। मुल्क खे अज़ीम बणाइण लाइ सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। ग़ज़ा में जंगबंदी लाइ किरदारु अदा करण ते पाकिस्तान खे फ़ख्रु आहे। सऊदी अरब सां लाॻापनि खे नओं रुख़ मिलियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी पंजाब हुकूमत जे रवैये ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। इत्तेहादी पार्टी तौरु हुकूमत खे वधीक वक़्तु ॾियण जो फ़ैसिलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास। पीपीए मुस्लिम लीग नून विच में इख़्तिलाफ़नि जो जाइज़ो। मुल्की सरहदी माशी सूरतहाल ते बि गौर वीचार कयो वियो। शहरी रहमान चयो आहे त 1 महीने खां पोइ ॾिसंदा त हुकूमत केतिरा वाइदा पूरा कया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ पीपल्स पार्टी हमेशह आवाज़ उधारियो आहे। बलूचिस्तान ऐं केपी में हिन वक़्तु दहशतगर्दी थी रही आहे। दहशतगर्दी जे ख़िलाफ़ सभु गॾु आहिनि। और मुतासिरनि जा बिल माफ़ करण वारो अमल साराह जोॻो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब में मुतासिरनि जा बिल माफ़ करण जो मुतालबो कयो हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बदकिस्मतीअ सां कुझु मुल्की मामलनि में शफ़ाफ़ियत न आहे। वफ़ाक़ी सरकार सां मसइलनि बाबति ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। मसइला आइनी नमूने ऐं अरिड़हीं तरमीम तहत हल थियण घुरिजनि। पीपी कारकुननि अमलीत जो मुक़ाबिलो कयो। शहादत क़बूल कई। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो वाज़े ख़तरे बावजूदि ॾेह वापसि मोटी। हू संदसि मिशन जारी रखंदा। पीपी शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे फ़लसफ़े खे अॻिते खणी हलणो आहे। तारीख़ में केतिरा ई सानिया थी चुका आहिनि। कार सां सानियो बि तारीख़ जो वॾो सानियो आहे। ग़ज़ा अमन वाइदो वॾी कामयाबी आहे पर ख़दशा बरक़रार आहिनि। विचो ओभर जी सूरतहाल खे मॉनिटर कयो पियो वञे। कार सां आसानी खे 18 साल मुकमल थियण ते शहीदनि जी वरसी मल्हाई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पार्टी क़यादत जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं पुठाए शहीदनि खे भेटा। डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जी आमदीअत में जलावतनी काठे। ॾेह वरंदड़ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे क़ाफ़िले खे दहशतगर्दनि कारसाज़ वटि निशानो बणाए धमाका कया। केतिरा ई साल गुज़रण बावजूदि साने में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थी सघी। पाकिस्तानी अफ़गान तालिबान विच में कतर जी टियाकड़ी हेठि दोहा में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल। पाकिस्तान तरफ़ां पाबंदी मड़ियल ग्रुपनि जी अफ़गानिस्तान में मौजूदगी खे न क़बूलण जोॻो क़रार ॾेई छॾियो। वॾी ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान जंग जो ख़्वाहिशमंद न आहे। अफ़गान तालिबान खे आलमी वाइदनि ते अमल करणु घुरिजे। पाकिस्तान अफ़गान धरती ते दहशतगर्दनि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। उमेद आहे त ॻाल्हियुनि सां अमन ऐं इस्तेहकाम खे हथी मिलंदी। उत्तर वज़ीरिस्तान इलाइक़े मीर अली में आबघाती हमलो। 3 औरतूं ऐं 2 ॿार शहीद। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। बनू में ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में तारिक खची ऐं हकीमुल्ला टाइगर मौत जो ख़ाज। पाकिस्तान तरफ़ां गुल बहादुर ग्रुप ख़िलाफ़ कार्रवाई जी तस्दीक़। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त जंगबंदी दौरान अफ़गानिस्तान मां मुदाख़लत कंदड़ 100 खां वधीक दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे। अफ़गान दहशतगर्दनि खे सुकून सां रहण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कार्रवाई दौरान आम शहरियुनि खे निशानो बणाइण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि।
आई मोहम्मद रिज़वान खे वनडे की कप्तानी तां हटाइण सलमान आगा के T20 कप्तानी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। वनडे क्रिकेट टीम के कप्तानी ऑलराउंडर शहनशाह आफरीदी के मिलण जो इम्कान। क़ौमी क्रिकेट टीम के हेड कोच माइक हैसन PCB के ख़त लिखी छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त वनडे क्रिकेट टीम के कप्तान बाबति अञा को बि फ़ैसिलो न थियो आहे। 20 अक्टूबर ते इजलास में कप्तान बाबति कतई फ़ैसिलो कयो वेंदो।